रिपोर्टूं पेश कई हुयूं। आउं चाहींदुसि त तव्हां सिंध काउंसिल खां उन्हनि ॿिन्ही रिपोर्टुनि जी मंज़ूरी वठूं। छा इहा रिपोर्ट मंज़ूर कई वञे? वॾी महिरबानी अक्षत राय सां तव्हां वरी हिकिड़ो दफ़ो खणंदा त हीअ दोस्त इन जो छा हीअ रिपोर्ट मंज़ूर कई वञे? मालियाती रिपोर्ट ऐं सेक्रेटरी जनरल जी रिपोर्ट मंज़ूर कई वञे। वॾी महिरबानी। हाणे मां हिन सफ़र में जेके असांजा दोस्त गॾु हलिया, मुख़्तसिर तौर ते आउं पंहिंजे दोस्त ऑडिटर बख़्शल बाग़ी खे अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे मुख़्तसिर तजुर्बनि जो ऐं अमली तौर ते जेको असां सां गॾु रहियो उन जो खाको पेश करे। साईं असांखे रिथ पेश करणी आहे, रिथ जी इजाज़त मिले। साईं वठ टाइम पूरो जल्दी फीस कयो। खुद मुख्तार इंशाल्लाह सब अल्लाह आएंगे ना। आगे सलाम लगा खैर सब तो इन बाने फोटो ने वक्त कर रहे हो यार और ही को यार ये तो मजबूरी थी हां फोटो ने वक्त कर रहे हो मैं ज्यादा खाना जना को दो अल्लाह तो मुझे ना आयो न तो खैर न हो तो मोबाइल सजो तू आयो ना आयो खैर तो मोबाइल जो खैर न मोबाइल वही खराब थी त तुझे फोटो सां अहिड़ी को मसलो कोन्हे। वफ़ा करे तो शाबाश मुझे भी वठ मां भी इजलास में आयो आहियां मां भी इजलास में आयो आहियां। वीडियो ओके ये सब भी ना किया सनफीज पानी तो प्यार जो ओए आदि अदा पानी प्यार दे बा आदि बहुत गर्म इंसान था समझ में ना आता ना को वफा बंद करे तो पहुंचाई तस्वीर तुझी तस्वीर शुरू करा ना साईं थोड़ा ही सर तस्वीर भी सब शइ थी
हाँ बस सी वठी छॾियो थोरो न पई हले पई हले पे वीडियो का भरियो इंसान पंहिंजो शाइर आहे हकीर बिरादर